जीअं त नाज़रीन असां हिन वक़्तु शहर भिरावड़ वार्ड नंबर 8 ऐं 7 जे विच ते बीठा आहियूं। हितां जे वार्ड नंबर 8 ऐं 7 जे जेके रहवासियुनि जा शिकायतुनि जा अंबार आहिनि ऐं अचो त BR टाइम न्यूज़ जे हवाले सां उन्हनि खां पुछूं था। सर वजह इहो आहे त तव्हां अची हिते पाण सर्वे करे ॾिसो त जेको आहे कहिड़ी हालत आहे माना गलियुनि जी। जेको बि माना ओड़े पाड़े जो जेको बि कचिरो आहे उहो अची ॾिसो त माना घरनि जे अॻियां साम्हूं हर शइ पई आहे। नालियूं त नालियूं सभु उथलनि पई थियूं, का सफ़ाई कोन्हे। अच्छा, हितां जेके भला तव्हांखे अमलदार या हितां जेके हिते जो आहे अमलदार हफ़ीज़ ब्रोई, उहो जेको आहे घुराईंदो आहे 8-10 ॾींहं घुराईंदो आहे थोरी घणी उहो। हा, उहो वीचारो थोरी घणी हेल्प करे। चेयरमैननि कहिड़ी मदद कई जेके हींअर चेयरमैन छाजा कंदा? ॾिसो था तव्हांजे साम्हूं आहे ढेर ॾेखारियो, जेकी बि शइ आहे साम्हूं आहे तव्हांजे। को ॿिए पासे हुजे त पोइ बि आहे तव्हांजे साम्हूं ई आहे। का गली गली ॾिसो जेकी बि ठाहिया झाका उहे ठहिया पिया आहिनि, हर शइ उहे ठही पई आहे। कहिड़ो लाश कॾहिं कढूं गलियुनि जे अॻियां तव्हां हली ॾिसो, कुझु बि कोन्हे, का शइ कान्हे, न असांजा कमु थियनि था, न को कार थियनि था बाबा। हर शइ खाई विया, कुझु बि कोन्हे। गंद ॾिस, किचिरो ॾिस, न भांगी 15 ॾींहं भांगी कोन थो अचे असांजे में। तूं हली गली ॾिस, 15 ॾींहं बि हींअर बि किन जीअं जिते घर ते वेंदे दर जे अॻियां ढेर लॻा पिया आहिनि। हाणे को टाउन जे हवाले तां जेको थियो आहे तव्हां सिस्टम में टाउन ऑफिसर को अमलो या को स्वीपर केर बि असांखे केर ई कोन्हे। अच्छा, भांगी ईंदो हिकिड़े ॾींहुं 8 ॾींहं ईंदो, उहो बि हाणे कोन थो अचे। 15-16 ॾींहं ॾिस ही ढेर पियो आहे हुन गली में। हली ॾिस मुंहिंजे घर जे अॻियां हली ॾिस, दर जे अॻियां ढेर उछरे था छॾनि, ॿियो हाणे काॾे कयूं। अच्छा, लाइट जे हवाले सां छा आहे? लाइट बि कान्हे, लाइट बि हिकिड़ो ॾींहुं आहे, वरी सॼी राति टांडो पियो थी ॿरे, पखो बि कोन थो हले, कुझु बि कोन्हे। ईअं मच्छरनि मां वेठा आहियूं, ॿार सभु ॿार मासूम बीमार थी पिया आहिनि। मच्छर मलेरिया बीमारी फैलिजी वई आहे मुल्क मां, कुझु बि कोन्हे। चलो हिन घिटीअ सां वॾो वेल आहे। हा, बसि हे जेको आहे का मालकी न आहे हिन घिटीअ जी सफ़ा। अच्छा, हा, न हिन में तव्हां स्वीपर काई नहीं ॾींदा बाबा? हे अॼु लड़नि ई पवंदा मुर्गी सम्झ महीने मासे। हा, महीने मासे अचनि था त ठीकु आहे, न त न। अच्छा, हा हा। तव्हांजे लाइट जो बुरान छा आहे? बाबा लाइट जो बुरान आहे त हिते 3 कलाक आहे त 3 कलाक लाइट आहे कोन। आहे त हुन खां पोइ सफ़ा टांडो आहे, न को घर जो पखो थो हले, न को का शइ हले थी। परेशान आहियूं, राति जो मच्छर ॿारनि खे खाए थो, पाण परेशान आहियूं, गर्मी लॻी पई आहे, को मसइलो सही न आहे हिननि जो। अच्छा, पाणी तव्हांजो आसपास जो निकितो या पाणी किथे निकितो आहे? रुगो गंद लॻा पिया आहिनि घिटियुनि में, घणो मायूं निकिरनि थियूं, रुगो घिटियुनि में गंद उछले थियूं छॾनि, को सफ़ाई को ॻाल्हि कोन्हे, आहे कोन को बि, कुझु बि हिननि जो निज़ाम ई सही न आयो आहे। अच्छा, ये स्वीपर भला तव्हां काहे ॾींदे सफ़ाई? बाबा स्लीपर हिते अचनि ई कोन था, छा ॿुधे हुननि जे बारे में असां छा ॻाल्हि कयूं? छा ॿुधे कंहिंखे चऊं त पोइ चवनि था त हीअ सभु ॾाढ मुड़ुस आहिनि, तो पोइ ही कंप्लेनूं माना उबतियूं असां ते करनि था। कंहिंखे चऊं असां? असांखे बि हिते 10-12 साल आहे, न को असां हिते शहर में ॾिठी आहे को सफ़ाई ॾिठी आहे, न को का शइ ॾिठी आहे। पाण बाबा मुगल आहियूं असां। मुगल? हा बाबा, हा, हिते त कुझु बि निज़ाम ई न आहे। मायूं घरनि मां अचनि थियूं, रुगो गंद किचिरो कढी, ॿार हीअं ढेर ते ईअं उछले थियूं छॾनि, जंहिंजे दर जे अॻियां आयो हुन जॻह उछले था छॾनि पिया। बसि इहे महिरबानी करे अप्लाई असांजे मथे कयो त को हिननि जी को घिटनि जी को सफ़ाई थिए।